नौकरी लाड़काणे जे रीजनल डायरेक्टर मुतसिब अली अकबर जागरानी मुख्तियार ऑफिस नौकरी में खुलियल कचहरी मुनक़द कई, जंहिंमें शहरनि तरफ़ां पुलिस, एजुकेशन, इरिगेशन, रेवेन्यू सब रजिस्ट्रार ऐं सिहत खाते ख़िलाफ़ शिकायतूं कयूं, जंहिं ते रीजनल डायरेक्टर बर वक़्ति हिदायतूं जारी कंदे संदसि मसइला हल कया। उन मौक़े ते तक़रीब में ख़िताब कंदे रीजनल डायरेक्टर मुतसिब अली अकबर जागरानी चयो त तकिड़ो ऐं सस्तो इंसाफ़ फ़राहम करणु अवलीन फ़र्ज़ आहे। हवामी मसइला हल करण लाइ लाड़काणे मां 1100 केस ॿुधा आहिनि, जिन में रेवेन्यू, पुलिस, इरिगेशन, सिहत, उस्तादनि जी आईडीज़ ऐं ट्रेज़री जा मसइला, बंदि पियल स्कूल खुलण ऐं फर्नीचर जी खोट समेत ॿिया मसइला शामिल आहिनि। नौकरी जे मुख्तियार ऑफिस में कोठायल तक़रीब खे ख़िताब कंदे रीजनल डायरेक्टर मुतसिब अली अकबर जागरानी चयो त शहरी सूबाई खातनि में दरपेश मसइला बाबति शिकायत खणी अचनि, संदन मसइलो घटि वक़्त में हल करण खेनि जाइज़ रिलीफ ज़रूर मुहैया कयो वेंदो। नौकरी प्रेस क्लब में मेंढे प्रेस क्लब खे ख़िताब कंदे रीजनल डायरेक्टर मुतसिब अली अकबर जागरानी चयो त सुधरियल मुल्कनि अंदरि मुतसिब जो अहम किरदारु आहे। शहरी वकीलनि जो ख़र्च कनि था, पर खेनि मुतसिब अली अकबर बाबति ॼाण जी घटिताई सबबि माण्हू न पिया अचनि। एंट्री स्कैन कराइणी आहे। स्कैनिंग ऑफिशियल प्रोसीजर आहे। तव्हांजी एंट्री ते स्टैंप लॻल आहे, असांजे पार्ट ते उहा स्कैन थियल आहे। उहा जंहिंमहिल PRC बोर्ड ऑफ रेवेन्यू वञे थी पई, जिते सॼे सिंध जूं एंट्रीज़ वञनि थी पियूं, पोइ उहे उन्हनि जे एंड ते आहे त उहे उनखे कीअं था डिस्पोज ऑफ कनि। स्कैनिंग नंबर अलॉट थी थो वञे त रेस्ट अश्योर उहा एंट्री बोर्ड ऑफ रेवेन्यू 100% स्कैन आहे। जेकॾहिं कंहिं दाख़िला ते ठपो लॻल आहे स्कैनिंग जो ऐं स्कैनिंग नंबर अलॉटेड आहे त 100% उहा स्कैन थियल आहे एंट्री। हा, अव्हांजे मोबाइल ते छो नथी अचे, हाणे को तव्हांजो क्वेश्चन आहे। पीपल्स फैसिलिटेशन सेंटर में अव्हांजे मोबाइल ते अचण में असांजे सिंध में काफ़ी सारियूं एंट्रीज़ आहिनि जेके कुझु सालनि खां रहियल आहिनि, जेके मुंहिंजे पंहिंजे घर जी दाख़िला बि आयल आहे, ठीकु आहे, पर उहा स्कैन थियल आहे। ईअं न आहे त अनसेफ आहे, स्कैन ज़रूरु थियल आहे। पोइ नथी अचे त हुन में PRC जा एंट्री, सब PRC बोर्ड ऑफ रेवेन्यू जी एंट्री थी सघे थो अचे, बाक़ी रेस्ट अश्योर ते स्टैंप लॻल आहे, एंट्री तव्हांजी स्कैन थियल आहे। उते वेबसाइट हिननि जो उते हिकिड़ो पार्ट आयो हुयो अॻिले साल, जेके स्कैन कनि था, उन्हनि वरी पोइ उहो नओं रीस्टोर करायो आहे। हिननि वटि काफ़ी पेंडेंसी थी वई, पोइ हाणे मुंहिंजे ख़्याल में उहो तव्हांजो रिज़ॉल्व थी वियो आहे हुनजो मसइलो, सभई स्कैन कंदा था वञनि। हिन साल में सभई फाइनल करे वेंदा स्कैन, ऐं जेका बि स्टैंप लॻियल आहे, नंबर अलॉट थियल आहे, माना तव्हांजी स्कैन थियल आहे। जेतिरे क़दुरु मूंखे ख़बर आहे त स्कैन शायदि जेकॾहिं तव्हां हिकिड़ी एंट्री तव्हां रखी आहे, स्कैन नथा करायो त सेकेंड एंट्री स्कैन न थींदी आहे शायदि। त उन करे माना रेवेन्यू वारा त हिन में नथा रखी सघनि, छाजो तव्हांजी जेकॾहिं न कराईंदा स्कैन त ॿिए जी कीअं दाख़िला थी। बाक़ी हुनजे सिस्टम में फॉल्ट पियो, उहो हाणे सिस्टम जो फॉल्ट हुनजो दुरुस्त थी वियो आहे, ऐं जेका हुनजी पूरी सिंध जी पेंडेंसी हज़ारनि में थी वई, लखनि में, उहा हींअर रिज़ॉल्व कंदा था।